35 साल थी यानी 13 साल जो हुयमि त आयो 3 साल सिंध जे शहज़ादे खे बि थी विया। हाय हाय हे त अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां सां सिंध जो सिंधी बिज़नेस सिंधियान ख़लीज जो मालिक आयो आहे। असां हिननि सां इंटरव्यू कंदासीं, ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जी कामयाबी जो राज़ कीअं आहे ऐं हीअ कीअं कामयाबु थिया, किथां जा, कीअं आया ऐं छा रिक्वायरमेंट आहे बिज़नेस जे हवाले सां। इहा सॼी मालूमात एज़ अ पब्लिकली मैसेज ऐं एज़ अ मोटिवेशनल वीडियो आहे ऐं यकीनन कारोबार जे तरफ़ खे तव्हांखे अचणु घुरिजे ऐं कीअं अचणु घुरिजे, इहे तमामु तर मालूमातूं असां वठंदासीं नज़ीर अहमद कलेरी। दोस्तों नज़ीर कलेरी खां पुछा कंदासीं त हुननि जी कामयाबी जो राज़ छा आहे ऐं कीअं कामयाबु थियो। दोस्तों सिंध जो बहितरीन शख़्सियत असां सां मौजूदु आहे। सऊदी अरब में कामयाबु बिज़नेस जो राज़ कीअं आहे इहे असां ॼाणींदासीं कंदासीं। नज़ीर साहिबु वरी वरी तव्हांजूं महिरबानियूं। असांजा सिंधवासी बि यकीनन जेको आहे तव्हांजो कारोबार ॾिसी करे माशाल्लाह वॾो ख़ुशि थींदा आहिनि। अॼु तव्हां खां असां इहो ॼाणींदासीं त तव्हांजी कामयाबी जो राज़ किथां तव्हां निकिता हो, कीअं आया हो, कीअं मुश्किलात, कहिड़ियूं मुश्किलातूं तव्हां ॾिठियूं ऐं कीअं माशाल्लाह हाणे कामयाबी तव्हां हासिल कई। माशाल्लाह तमामु ज़बरदस्त। इहो पहिरीं त मुंहिंजी कामयाबी जो राज़ मूंखे बिरवालिदैन आहे, मूंखे माउ जी दुआ आहे। पहिरियों राज़ इहो आहे मुंहिंजो। माशाल्लाह ॿियो मां वटि कुझु ई कोन्हे। माना ज़ाहिर आहे की मां जॾहिं शुरूआति में आयो हुउसि, तव्हांखे पहिरियों बि मालूमात ॾिनी त मां 500 ताऊं रियाल ताऊं कमु शुरू कयो। 500 रियाल 500 ताऊं, लेकिन कई वरी तकलीफ़ां बि ॾिठियूं, लेकिन हार न मञी। तकलीफ़ां मां आख़िर कंहिं मुसीबत जेलनि में बि वियो आहियां, लेकिन हार बि न मञी आहे। हाँ, घणनि माना हसोदनि जेल में बि सटवायो, लेकिन अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जी कामयाबी सां मां अॼुकल्ह मुंहिंजो फ़ख़ुरु आहे। पहिरियों त मां इहो सोचियो की भई मां नालो सिंधियुनि जो कीअं, पोइ सिंधियान ख़लीज रखियो आहे सिर्फ़ु सिंधियुनि जे करे। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अल्लाह जी तौफ़ीक़ सां हाणे सम्झ 15 ब्रांच आहिनि, 12 एग्रीकल्चर जो नी ऐं 3 इहे पंहिंजे जीअं सिंधी में चवंदा आहिनि ॿकरियुनि जो इहो इस्पताल आहे नी, छो जो ज़्यादा करे इहे एग्रीकल्चर वारा नी, पोइ उन्हनि वटि ॿकरियूं नी, पोइ इहे 3 उहे ब्रांच आहिनि ॿकरियुनि वारियूं, उन्हनि जो मेडिसिन वग़ैरह सभु कुझु आहे। माना डॉक्टर रखियल नी हे हो। अल्हम्दुलिल्लाह अञा मुंहिंजी हिकु शुजा आहे की भई अञा मां सिंधियुनि खे कीअं खणी वञां। मां सिंधियुनि खे इहो पैगाम ॾियां थो की बाबा मां वटि लाज़मी अचो, 8-10 ॼणा 5-5 हज़ार करे लख रियाल खणी अचो, तव्हांखे दुकान जी सिंधी में चवंदा आहियूं दुकान तव्हांखे खोलवाए ॾियां। लेसण पंहिंजे नाले या की 2-2 हज़ार महीनो 1500 ईंदो न, वेठा हूंदा हुए न हे जेके रोज़ सॾु थियनि था, राति जो बि अचो, हे खणी अचो, हे वठी वञो, हे ॾियो, उहो ख़तमु थी वेंदो। सुता पिया हूंदा हुए, तव्हांखे 1500-2000 मिलंदा, बसि कंहिंजी मुथाजी न हूंदी। मां वटि अचो, तव्हांखे मां सॼो रस्तो तव्हांखे ॿुधायां, लेसण कीअं ठहंदो आहे, छा थींदो आहे, इहे छॾे ॾियो, ख़ुदा खे मञो, तव्हांखे बार बार अचो ग़ुलामी ख़तमु। मां वटि अचो, पोइ इनशाअल्लाह मां तव्हां सां बीहंदुसि। इहा तव्हांजी वॾी वॾी जेका न महिरबानी, वॾा वण आहिनि जो तव्हां पंहिंजे सिंध वासियुनि खे इहो पैगाम था ॾियो त पैसा खर्चो, तव्हां सहूलियत उन्हनि खे ॾियो था, लाइसेंस वग़ैरह। ॾिसां थो न जंहिं महिल मज़दूरियुनि में हिननि मूंखे तकलीफ़ अचे थी, अल्लाह मूंखे ज़्यादा तकलीफ़ ईंदी आहे। इहो न हुजनि न, पंहिंजे खे सिंधियुनि जो नालो हुजे न याखी। सिंधी मज़दूरी मां जीअं बिल्कुलु जीअं न उहो रस्सी कटिबी आहे कैंची सां, ईअं कटे ख़तमु कयो बसि। सभु कारोबार में अचो, पोइ ईअं न आहे को ज़रूरी वॾो आहे, इन दुकान तो शुरू कयो, 5-5 10-10 हज़ार करे, अब 10 ॼणा 10 लख रियाल, 10 रियाल में बकालो खुली वञे थो। अब 8-10 हज़ार महीने में बचे, हर माण्हू खे 15-1500 आहे, वेठे जा कचारी बि हले पई, 1500-2000 अचे पई, मुथाजी बि कंहिंजी न हूंदी। पोइ आस्ते आस्ते ज़ीरो मां माण्हू चढ़ंदो आहे, ईअं त कोन्हे हिकु ॾींहुं मथे चढ़ंदो आहे बकालो। पोइ कोई वरी होटल खोलियो, वरी का वॾी सुपर मार्केट खोली, आख़िर ज़ीरो मां मथे वेंदो आहे न। असां बि त 500 मां चढ़ियासीं न। माशाल्लाह माशाल्लाह। नज़ीर इंशाअल्लाह, हा माशाल्लाह। नज़ीर कलेरी साहिबु पाण किथां जा आहिनि ऐं कॾहिं कहिड़े अरसे में सऊदी अरब आहे? मूंखे साईं तक़रीबन सऊदी अरब में ईअं साईं 35 साल थी यानी मां 13 साल जो हुयमि त आयो हुउसि। मां 83-84 में मां आयो आहियां। 35 साल सिंध जे शहज़ादे खे बि थी विया। हा, हाय हाय हे त तव्हां ॿई गॾु साईं सिंध जो शहज़ादो, सलाम सिंध जे शहज़ादे खे सलाम। काथे वेठो आहे साईं? ॾिसे थो असांखे या नथो ॾिसे? असांखे जवाबु खपे नी सलाम जो, या सिंध जा शहज़ादा। बिल्कुलु बिल्कुलु माशाल्लाह। तक़रीबन 35 साल सऊदी अरब में थी विया। जॾहिं तव्हां पाकिस्तान खां पंहिंजे सूबे कहिड़े शहर खां तव्हां शहर? असां साईं हाणे घोटकी खां निकिता हो त पोइ तव्हां माना छा सोचे निकिता हो? मां वटि जमा 1000 रुपयो बि कोन हुयो, मां उतो निकितो आहियां। अच्छा, उहो उधार खणी खां टिकट विकट वठी अची आयो आहियां, छो जो नंढी उमिरि न पिया पीउ मां बि चवंदा बाबा हे छोकिरो वञे त छा कंदो। अच्छा, लेकिन सुभान अल्लाह, अल्लाह हे त उन जा कम नी, पोइ त वरी मां जी दुआ आहे, मूंखे ॿियो कुझु ई कोन्हे जमा। पोइ सिंध वासियुनि खे छा पैगाम ॾींदा? माशाल्लाह तव्हां त कामयाबु
बिज़नेसमैन बाबा थी बसि विया इहो असांजो चओ वरी बि मां दुआऊं वटि तव्हां अचनि जंहिंखे सम्झ न आहे मां वटि अचनि उनखे मां सही रस्तो ॾियां कामयाबीअ जो छा करिणो आहे सिंध जा जेके सिंध में रहनि था काफ़ी बिज़नेसमैन आहिनि बिल्कुलु उहे अचनि बि हिते हाणे इहो जेको पंहिंजो जेके सिंध वासी उते पंहिंजे पाकिस्तान में नी अचनि हिते हाणे हर शइ हुकुम सऊदी अरब जी लेसन ॾिए थी पंहिंजी मडी खणी अचो बाबा तव्हांखे हिते कारोबार मिलायो ॾिस त हिते रियाल सऊदी जा नी रियाल नी बाबा सही लाइसन में घणा दुकान ईंदा आहिनि लाइसन केतिरो ख़र्च कंदो इहा ख़बर लेसन इहो 60,000 रियाल खाईंदो साल में वठंदा नी 60,000 उनजी फीस आहे थोरे 10 कारोबार खोल होटल खोल मार्केटां खोल उहो लेसन में सभु कुझु हूंदो आहे माना उन लाइसन में तक़रीबन 10 कारोबार करे सघो करे सघे थो बिल्कुलु सही सही माशाल्लाह हिन महिल तव्हांजूं टोटल ब्रांचूं मां जो ईअं सम्झ 15 नी 15 आहिनि तव्हां अञा मज़ीद बि खोले सघो था माना रोक टोक न लाइसन में बिल्कुलु उहो हुकुमत चवंदी आहे असांखे पंहिंजो ॾियो तव्हां पंहिंजो खणो बसि हाणे तव्हां ॻाल्हि कई मदीने में को दुकान तव्हां ब्रांच खोले इंशाअल्लाह हाणे सिंध जे शहज़ादे चयो आहे त मां ग़रीब तोखे पंहिंजे उते मदीने शरीफ़ में वठी वेंदुसि ऐं मुंहिंजो शौक़ु आहे उते सिंधी घणा नी पंहिंजा बलोची ज़्यादा नी ऐं हे जेके मज़रे वारा नी खेती ॿाड़ी ॿिजनि वारा सभु घणा उते नी लेकिन मूंखे उन्हनि जी सिंधियुनि जी सपोर्ट खपे मूंखे ज़रूरु उहे मूंखे इशारो ॾियनि बाबा तूं अचु मदीने में ईअं सम्झ पंहिंजे 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 रसूल जी दुआ हूंदी ऐं इहे पंहिंजे सिंधियुनि जो साथ हूंदो इंशाअल्लाह उते कामयाबु ज़्यादा वेंदो इंशाअल्लाह ज़रूरु इंशाअल्लाह ज़रूरु असां मां सां हथु हुजे मां इंशाअल्लाह ज़रूरु वेंदुसि मदीने में ऐं माण्हुनि खे ॾेखारींदुसि सिंधी मां केरु आहियां ज़बरदस्त ॾेखारींदुसि कामयाबी तव्हांखे ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह इंशाअल्लाह